नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अगड़ा शहर जे बुध मोहल्ले में चांहि पीअण सबबि हिक ई घर जा 6 भाती बेहोश थी विया आहिनि, जिन खे गंबड़ जी अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। बेहोश थींदड़नि में अमीर बख्श, राजा, मोहसन, आमिर ऐं 2 औरतूं शामिल आहिनि। डॉक्टरनि मूजिबि ज़हरीलो जीत चांहि में हुजण करे वाक़ियो पेश आयो आहे। डॉक्टरनि मूजिबि सभई मरीज़ ख़तरे खां ॿाहिरि आहिनि। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अगड़ा शहर जे बुध मोहल्ले में चांहि पीअण सबबि हिक ई घर जा 6 भाती बेहोश थी विया आहिनि, जिन खे गंबड़ जी अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। बेहोश थींदड़नि में अमीर बख्श, राजा, मोहसन, आमिर ऐं 2 औरतूं शामिल आहिनि। डॉक्टरनि मूजिबि ज़हरीलो जीत चांहि में हुजण करे वाक़ियो पेश आयो आहे। डॉक्टरनि मूजिबि सभई मरीज़ ख़तरे खां ॿाहिरि आहिनि।